इमाम अली अलैहिस्सलाम जी ख़िदमत में एक शख़्स आयो ऐं अदब सां अर्ज़ करण लॻो, या अली, क़ब्र में इंसान छा कंदो आहे? बस इहो चवण हो त इमाम अली अलैहिस्सलाम फरमायो, हे शख़्स, मरण खां पोइ क़ब्र में इंसान इंतज़ार कंदो रहंदो आहे ऐं उन इंतज़ार सां गॾु पछताइण उन जो मुक़दर थी वेंदो आहे। उन पुछो, या अली, उहा कहिड़ी शइ आहे जंहिं ते इंसान पछताईंदो आहे? इमाम अली अलैहिस्सलाम फरमायो, 9 शयुनि ते इंसान हर क़ब्र में पछताईंदो रहंदो आहे। पहिरीं आरज़ू त काश मां ज़िंदगी में तकबर न कयां हा, पंहिंजो पाण खे मिटी जो सम्झां हा। ऐं ॿी, काश मां पंहिंजी आख़िरी ज़िंदगी जे लाइ कुझु कयां हा। टीं, काश मुंहिंजा ईमाननामा मूंखे पढ़ी न ॿुधाया वञनि। चौथी, काश मां दुनिया में ख़राब दोस्तनि खां बचां हा। पंजो, काश मां अल्लाह ऐं उन जे रसूल जी फरमान बरदारी कई हुजे हा। छहों, काश मां रसूलुल्लाह जे रस्ते ते हलां हा। सतों, काश मां बि उन्हनि सां गॾु हुजां हा जेके दुनिया में सुठा इमाल कंदा हुआ, दर्स इख़लाक़ माण्हुनि खे ॾींदा हुआ। नंबर 8, काश मां पंहिंजे रब सां गॾु कंहिंखे शरीक न कयां हा। काश का सूरत अहिड़ी हुजे जो मूंखे वरी मौक़ो मिले त मां दुनिया में वञा ऐं पंहिंजे लाइ सुठा इमाल कयां ऐं दुनिया वारनि खे रड़ियूं करे ॿुधायां हा त हीअ जेका ज़िंदगी तूं गुज़ारे रहियो आहीं उहा ख़तमु थियणी आहे ऐं हर हिकु शइ जो अल्लाह तव्हां खां हिसाब वठंदो। बा ख़ुदा, मौत खां पोइ सवाइ सुठनि कमनि जे कुझु बि कमु न ईंदो।